अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। फ्रेंड्स, मायराज किचन में अॼु असां तव्हां जे लाइ ठाहींदासीं मज़ेदार ऐं तमामु आसान होममेड हलीम मसालो। हलीम मसालो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयां आहिनि साबित सुका धाणा 2 टेबल स्पून, जीरो 2 टेबल स्पून, वडुफ 2 टेबल स्पून, साबित कारा मिर्च आहिनि 1 टीस्पून, लौंग आहिनि 10 खां 12 अदद, मेथी दाना आहिनि 1 टीस्पून, अहुर आहे 1 टीस्पून, वॾा फोटा आहिनि 3 अदद, बादियान जा गुल आहिनि 2 अदद, जायफल आहे 1 पीस, दालचीनी जूं 3 अदद स्टिक्स आहिनि, जावित्री जा 2 अदद पीसिस आहिनि, ॻाढ़ा मिर्च आहिनि 3 खां 4 अदद। हाणे हिकु फ्राइंग पैन गरम कयो आहे ऐं फ्राइंग पैन में ही सभई इंग्रेडिएंट्स विझी करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते ड्राई रोस्ट कंदासीं। जी फ्रेंड्स, असां सभी इंग्रेडिएंट्स के तकरीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते ड्राई रोस्ट कयो आहे। हाणे सभई इंग्रेडिएंट्स हिकिड़े ग्राइंडर में विझूं था ऐं चङी तरह सां पीसींदासीं। सभी इंग्रेडिएंट्स चङी तरह सां पीसे छॾिया आहिनि। हाणे विझूं था अहुर 1/2 टेबल स्पून ऐं हिकु दफ़ो ॿीहर पीसींदासीं। ऐं हाणे असां मसाले खे डिश आउट कयो आहे ऐं मिक्स कंदासीं। हेड 1 टीस्पून, लूण 2 टीस्पून, अम्बचूर पाउडर 2 टीस्पून, कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं असांजो मज़ेदार होममेड हलीम मसालो हाणे तयारु आहे। असां कंहिं बि एयर टाइट कंटेनर में हिन मसाले खे महफ़ूज़ करे सघूं था। उम्मीद थी थो तव्हांखे असांजी जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।